खुशखबरी ॿुधाए घर में हिकिड़ो महिमान अचणो थी। मेहमान अड़ी का खुदा जी मार पवई को कहर पवई महीने जी 29 तारीख हाणे मां मेहमान जी कंदुसि तुझे फरमाइश जी कंदुसि। अरे मुआ महिमान थी जावे बाकी छा थियो कल वियुसि मां डॉक्टर ने चयो तो के थी वियो आहे। अड़ी वरी छा थी वियो तोखे मूंखे पेट थी वियो आहे। तोखे पेट थी वियो अरे तो दिल ठारे छॾे पाणे सभु फरमाइशूं पूरियूं कंदुसि तूं हुकुम करे छॾो। चलो आया मुंडिया तो चलो लाला छाट नसला चलो मुझे आए तू पलो पलो सीरे खामी भलो पलो सीरे खामी भलो पारेड़ी तो के छाट पे पलो खपे हां पारेड़ी तो के छाट पे ओ जरी दियो चलो कई छोटी छिपी ले टूटे जरी दियो चलो कई छोटी छिपी ले टूटे लाला लड़े मां चाचा लाला छाट नसला हार मुझे आए ने आचा चलो चलो चश्मेदार चलो चलो चश्मेदार पारेड़ी तो के छाट पे आचार खपे हां पारेड़ी तो के छाट पे उचरी कियो जंग थई छोटी छिपी के टूटे उचरी कियो जंग थई छोटी छिपी के टूटे लाला लड़े मां चाचा आई असो मंदी आई आया फुली हिरन वाली छाती फुली हीरनवारी तेका आने ने सोपारी भुगल सुरई सांगलवारी आहा पारेड़ी तो के छाट पे सोपारी खपे हां पारेड़ी तो के छाट पे उचरी चोखो जंग थई छोटी छिपी के टूटे उचरी चोखो जंग थई छोटी छिपी के टूटे लाला लड़े मां चाचा आई कती बोनासी आया तो ले वगावी छाजा छाजा वनावी आने ने कटनी दी माखी मकर सचा दी आहा पारेड़ी तो के छाट पे जो पारेड़ी तो के छाट पे उचरी पंजो जंग थई छोटी छिपी दे टूटे उचरी पंजो जंग थई छोटी छिपी दे टूटे लाला लड़े मां चाचा आई आज जाएगी हार आया तो ले खूब खटान खाने घुटे कान खटान आने ने तुमजी रोजान खाजा पिस्ताने दा आन आहा पारेड़ी तो के छाट पे अखरोट खपे हां पारेड़ी तो के छाट पे उचरी छहो जंग थई छोटी छिपी दे टूटे उचरी छहो जंग थई छोटी छिपी दे टूटे लाला लड़े मां चाचा आयो तो कोई तो पारो आया तो ले कंबल कारो लाला छालाय कंबल खारो आने ने की चंदो खारो अंजस खूब बड़न तेवारो हे पारेड़ी तो के छाट पे बड़ी खपे हां पारेड़ी तो के छाट पे उचरी सतो जंग थई छोटी छिपी दे टूटे उचरी सतो जंग थई छोटी छिपी दे टूटे लाला लड़े मां चाचा आयो मन होया से लही आई दुश्मनो तंजी थई सापति लोटंगी थई देखा आने ने तू नहीं वेंदा सुर समूरा लगी आहा पारेड़ी तो के छाट पे यही खपे हां पारेड़ी तो के छाट पे उचरी अठो जंग थई
छोटी चिट्टी दे पहुंचे कचरी अठों चल गई छोटी चिट्टी दे पहुंचे फूलो फगुण फूल जवान आई दूसरे शमदो खान मारेड़ी तो के छाकपे मारेड़ी तो के छाकपे उचरी नाव जंग गई छोटी चिट्टी दे पहुंचे उचरी नाव जंग गई छोटी चिट्टी दे पहुंचे आया कैसे कमोचे तो आया सुधाया लमले मारेड़ी तो के छाकपे ले तो खपे मारेड़ी तो के छाकपे उचरी नाव जंग गई छोटी चिट्टी दे पहुंचे उचरी नाव जंग गई छोटी चिट्टी दे पहुंचे छोड़ो सर आया साड़ी आया पर्स छोड़ो छोड़ो तस तो आया नर्स वादायदी मामा वादायदी क्वारेड़ी लाला बधायो के को बली करे जाओ बली करे जाओ मुझे को दूर करे आयो मामे वणंदे मांडी जायो वादायदी मामा वादायदी मां तव्हांखे वाधायूं लख लख जागोदा महिरबानी साईं तव्हांजी महिरबानी कहिड़ो बि ॻाल्हि त सही न 5 साल थिया पूरा विजय कुमार स्टेज जे ॿाहिरां अची वञे हाणे असांजी सीन नंबर 5 द लास्ट सीन आहे आख़िरी सीन आहे असांजी सीन नंबर 5 तव्हांखे ॾेखारियूं था उन खां पोइ जीअं साईं बाबा हुकुम कंदा हलो 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 मामा वणंदा तव्हांखे ॼाण मां खणी वञा पंहिंजे घरे भाइयो ॻाल्हि ॿुधो असांजो भाउ आहे मामे वणंदे जो पुटु आहे ॻाल्हि सिधी आहे हासे जो पुटु न आहे हासे जो मांड ई न आहे ये मामे वणंदे मांड यानी हे सभु ॾिसो नी नासो ॾिसो नी मामे वणंदे नासो ॾिसो गोपो बि वयसि तूं हा मामे वणंदे तो कोन थो वए गोबो हिन जो वरी ज़ोरीअ कढणो पवंदो मामे वणंदे को वठी जे रुमाल दो गां ते रुमाल वठी फ़कीर तव्हांजो नालो छा आहे फ़कीर मुंहिंजो नालो आहे बाबा हीअ महल इहा वरी कहिड़ी महिल थी मुंहिंजो नालो आहे बाबा हीअ महल तव्हांखे ख़बर न आहे हीअ महिल मतिलब छा मतिलबु माना मामो वणंदे घर जे अॻियां मामे वणंदे घर जे हेठियों तव्हां भला हेठियों भला बोर कंदा आहियो छा बोर न साईं और टोटी पवंदसि तॾहिं बोर थींदो ओ मामा वणंदे घटि में घटि पुट खे टिशमो त ॾियणी इहो पुट खे ॾिसे हलो हलो डैडी अम्मा खे मां घर वठी वञा चांहि पापड़ खारायां पोइ तूं बि अची था
Maria, señorita Maria, 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 baila conmigo, Maria, Maria, te quiero, Maria, Maria. ये मेरा दिल से जाना तुझसे इसको लगाया तो जाना ये मोहब्बत है एक कयामत उस तक मेरे साथ है Maria, 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 señorita Maria, 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 baila conmigo, Maria, Maria, te quiero, Maria, Maria. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरि हरि तेरी लीला सबसे न्यारी न्यारी तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरि हरि तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरि हरि भजमन नारायण नारायण हरि हरि भजमन नारायण नारायण हरि हरि जय जय नारायण नारायण प्रणाम गुरुजी। अलोक निरंजन अलोक निरंजन अलग निरंजन एक पूर्ण तू एतिरो वक्त किथे हुई राणी सुंदरीअ दरबार में तोखे ॻोल्हण आया हुआ गुरुजी मूंखे माफ़ कयो, मां राणी सुंदरी जे महल में न रहंदुसि, मूंखे उते मज़ो नथो अचे। गुरुजी मूंखे माफ़ कंदा। पूर्ण मूं राणी सुंदरीअ खे वचन ॾिनो हुयो तुंहिंजो कमु आहे मुंहिंजे
मूंखे माफ़ कयो मूंखे इन संसार जे सुखनि में मज़ो नथो अचे गुरुजी मां बेवस आहियां मुंहिंजो मन ऐं तन उन परमात्मा उन प्रभु जे चरणनि में आहे गुरुजी वधीक तव्हां ॼाणी ॼाण आहियो मूंखे कृपा कयो गुरुजी हे बचा पूर्ण तूं मुंहिंजो सचो भगत आहीं मूंखे कुझु सोचणो ई पवंदो हा तूं हाणे हीअं कर तूं वञ गंगा जमुना ऐं काशीअ जा तीरथ करे अच त जीअं तुंहिंजा पाप लही वञनि ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध तुंहिंजी मां अंशरा देवी तुंहिंजे विछोड़े में अखियुनि जी जोत विञाए वेठी आहे तूं तीरथ करे सियालकोट जे के बाग में तेरो जुमाइजांइ ऐं भॻवान जे दया सां मुंहिंजे आशीर्वाद सां तूं उनजी जोत वापसि कजांइ हे पूर्ण तूं इन सची भक्तीअ जे करे इन दुनिया में तुंहिंजो नालो घणो रोशन थींदो जो आज्ञा गुरुजी कल्याण लक्ष्मी नारायण नारायण हरि हरि लक्ष्मी नारायण नारायण हरि हरि बोलो नारायण नारायण हरि हरि ॿुधो आहे मूं ॿुधो आहे त जोगी बाबा आयो आहे जंहिंजे अचण सां ही बाग सड़सठ सां साफ़ थी वियो आहे ही अंगूर किशमिश था वण ऐं ॿिया मेवेदार वण सावा थी विया आहिनि जेकी सवालियत जनता उन्हनि जा सवाल पूरा कनि था छो न मञी उन जोगी बाबा खे पंहिंजे दुख दिल जो दास्तान ॿुधायां हे जोगी बाबा नमस्कार हे जोगी बाबा मां ॾाढी दुखी आहियां जेकी सवालियत जनता उन्हनि जा सवाल पूरा थियनि था मूंखे हिकिड़ो पुटु हुयो जंहिंखे बेनाक मारायो हुयो जंहिंजे विछोड़े में मुंहिंजी अखियुनि जी जोत ख़तम थी वई आहे हे जोगी बाबा मूंखे जो अखियुनि जी जोत वापसि कर हे माई तूं ख़ामोश रह ऐं सबुर कर तुंहिंजे मन जूं मुरादूं पूरियूं थींदियूं
स्वामी सच था चओ पुछो न हली न जोगी वटि मन जूं मुरादूं पूरियूं करायूं। हाँ रानी तू बिल्कुल सच थी चवे हर तली जोगी का मुराद पूरी करे प्रणाम जोगी हे राजन तव्हांखे छा घुर्जे? हले आया असांजे अंगण जो बाग थियो साओ हे जोगी असां तव्हां वटि हली आया आहियूं असांजे मन जूं मुरादूं पूरियूं कयो। हे जोगीना मालिक जी दया सां असां वटि सभु कुझु आहे न आहे हिकु औलाद हिन राज जो वारिस। हिन राजे जो वारिस कोन्हे कृपा करे असां ते मेहर कयो असांखे हिकु पुत्र संतान ॾियो बाबा। हे राजन मूंखे इल्म आहे तव्हांजे घर में थियो हिकु ॿार ज़रूर छा कयो या कयो हुन को कसूर के चवंदे सच त मिलंदई नूरनि संदो नूर। हे जोगी बराबर तव्हां सच था चओ थियो हुयो नूर ज़रूर पर मां जे हुस्न खे ई मां सां कंहिं इश्क हू बदिजलक थी पियो तंहिं करे मां हिन बदिजलक पुट खे मराए छॾियो। हे राजन हिन में बालक जो को बि कसूर न हो तुंहिंजी ज़ाल बदकार हुई हू बालक त हिकु सचो ईश्वर भगत हो हुन पंहिंजे मन खे वस करे उन परमात्मा उन प्रभु खे पातो। हे माई पर तू राजा थी करे भी कोई इंसाफ न कयो बेगुनाह पंहिंजे पुट खे माराए छॾियई। हे माई तू ही खणी सच ॿुधा हे जोगीनाथ मूंखे माफ़ कयो। जेकर सच ॿुधाईंदे त तोखे हिकु पुत्र संतान थींदो ऐं तुंहिंजे मन जूं मुरादियूं पूरियूं थींदियूं। आ जोगीनाथ बिल्कुल तव्हां सच था चओ पूरन बिल्कुल बेडो ही हो काम जे वस थी करे सभु लीका पार करे छॾिया। ए जोगीनाथ मां हाणे सच ॻाल्हायो आहे मूं का महिर कयो। परे थी वञ चंडी तूं किरदार करे मुंहिंजो लाल माराए छॾियो अड़े बेरहम तोखे रहम न आयो तूं त हुनजी नंढी माता हुई हू बि त तुंहिंजो ई बचड़ो हुयो अड़े पुटु ज़ुल्म कंदे तोखे क्यास न आयो हुन मालिक जो बि तोखे भउ न थियो हुन त तोखे पंहिंजे माता आवाज कम करो ए हे प्रभु ही मां छा कयो ही मूंखां कहिड़ो पाप थी वियो जो मां पंहिंजे लाल खे माराए छॾियो। हिन दुनिया में अहिड़ो कहिड़ो पिता आहे जेको पंहिंजे ई लाल खे माराए छॾे। प्रभु मां जीअण नथो चाहियां मालिक मूंखे मारे छॾ प्रभु मूंखे मारे छॾ। पिताश्री
जो पुत्र पूरण आया पूरण पुट पूरण बच्चा पुट मुखे माफ कर पुट मां तुझो गुनहगार आ बच्चा तू मुखे माफी दे बच्चा मुखा पाप थी वियो पुट मुखे माफी दे पिताश्री माता इनमें तव्हांजो को भी कसूर न आहे मुंहिंजे मुक़दर में ठोकरूं लिखियल हुयूं से भोॻियम मुंहिंजो त भलो थियो जो गुरु गोरखनाथ जहिड़ो गुरु मिलियो ऐं उन परमात्मा खे पातो बच्चा पूरण बच्चा तू काथे में बच्चा अम्मा हाणे तुंहिंजी अखियुनि जी जोत वापसि अची वई आहे हाणे सची दिलि सां मोकल दे त मां वञा उन परमात्मा उन प्रभु जो नालो जपियां न बच्चा असांखे छॾे न वञ बच्चा असांखे छॾे न वञ ईअं न कर पुट पूरन पुट न वञ बच्चा ही राज संभाल ली पुट तू न वञ छॾे असांखे न पिताश्री न माताओ मुंहिंजी हाणे हिते ज़िंदगी न आहे मुंहिंजी ज़िंदगी उन प्रभु परमात्मा जे चरणनि में आहे पुट हेलो हेलो साईं जेके भी एक्स्ट्रा माण्हू बीठा आहिनि महिरबानी करे लही वञनि हेलो हाँ नंबरिंग 5 खां शुरू थींदी साईं सां ऐं मामा खे विसारे की छॾींदासीं असां मामा वारनि खे फर्स्ट ते आणींदासीं मामा वारनि हथ ॾे हेॾो हेॾो अचो साईं तॾहिं जेके भी चाहे असर जो टाइम आहे प्रभा जो टाइम आहे भगवान मिल सेठ हो बाबा अर्जन दास सेठ हो ये संत वेठा के जोरदार के मिठड़ी ताड़ी बजाए आन शिव मंडल के लख लख वाधाई दुनिया एतिरो वाधाई दुनिया जो मोड़ अल्फाज कोन पर सब का पहले वाधाई मारे पुट के जांदो जो चंगू जो जाओ तो है एड़ा पुट भले जमाने के पी के खार कर सबका पैरी इनाम तो पंजे के तेगड़ जोर सामने पुटला ताड़ी हो जाए विजय कुमार हल्ला हाँ एड़ा पुट भले सदा जे मन सव चंडा मनंदा एक मिनट जे में दोड़ो बाबू एरा अंगदा भले नाई न खाइने और किया मन सभी मुझे वाले हैं मामा बियो मामा ताने बियो
तो तव्हांजी ताड़ी जी हिम्मत अफ़ज़ाई सां इहे सम्झो तो तव्हांजी ताड़ी हुननि जे लाइ हिकिड़ो अहिड़ो जोश आहे जीअं ॿिए साल तव्हां असांजी ड्रामे में शरीक थी लेकिन नंबर आउं हेठां खां शुरू कंदुसि फर्स्ट कंदा तो सभ खां पहिरीं 5 नंबर जेको असांजो आहे उहो अव्हांजे ताड़ियुनि जे गूंज में जंहिं सॼी महफ़िल खे खिलायो ऐं गॾोगॾु मवाली उहो मवाली थियो गॾोगॾु मिठी माइटनि जा कम कई जेको कम करे उहो टुटियो पए मिठू मतिलबु साथ वरिते अव्हांजे ताड़ियुनि जी गूंज में विजय कुमार 5 नंबर ज़ोर सां ताड़ी शाबाश जहिड़े पीउ खे अहिड़ो पुटु ॾियणो अथसि 5 नंबर थियो आहे हेलो ओ मवाली अब आवरी साथ हो यार तो के यार हर ओ मवाली मत तो ही गायूं ॾिसे नथो हे टे फ़क़ीर रायो थो वञे बाबा केरा फकीर बिठान मरी ठाणनि खे ॾेई वञी बाबा अलाए नाले ते माफी दे यार मोर मुआरे पी के बैठी के यार के तो अरे हंसा यार फकीर मवाली लेके यार सदे ही कोने था मुशूद से जन भीतर बोड़ी बैठी है कहिड़े फ़क़ीर खे हुकुम करे ओ परे आसो बीठो नी साईं बाबा छा चयो चईं 5 नंबर आयो आहे 4 फुट मूंखे 5 ही 5 फुट सही पिया तव्हांखे लख रुपया वाधायूं आवाज़ चौथो नंबर ताड़ियुनि थोरो कंजूस पई करे था पछाड़ी थी भाई मुड़ुस हो पछाड़ी न दुबली ज़रूरु थी ॻाल्हि साईं हरजूराम जी सीन में आयो उन जे करे ॿिया सीन ॿुधाइण में शर्म थो अचे उहो ई अहिड़ो सीन कई जो असांजे अखियुनि में पाण सोची आहे इहे लॻो जो साईं हरजूराम जो हासा नंद दिला ज़ोर सां हथ मथे में ताड़ी ॾे हथ मथे वाह वाह साईं धन हलो मुंहिंजे साईं जो तो रूप कयो आओ तोखे पहिरीं पियो हलो हलो हर को तो हर जोड़ पुट वठण अचे छा हर जोड़ जो पुटनि जी खान आहे छा जय श्री राम बोलो साईं सेवराम साहिब की जय साईं हरजूराम जो अखंड खज़ानो आहे उहो कंहिं वटि आहे कोन्हे हिकु जा लख पुट वठो तॾहिं साईं हरजूराम ॾींदो तव्हांखे इहो जेको नालो ॿुधायो त मुंहिंजी चॉइस जो आहे मुंहिंजी पसंदि जो आहे माटेली मां पूरन सां प्यार कयो जेतिरी तारीफ़ कयूं अव्हांजे ताड़ियुनि में आकाश कुमार नंबर 3 हर जसवंत अॼु प्रिंसिपल आयो आहे सारो आहे चलो मूंखे बागुर पाइण में देखी हीअं त अगारे कारो में लॻो हीअं गोरो थी वियो छाणीअ में जब से मेरी जिंदगी जब से शराबी हो गई दिल की हर धड़कन भी गुलाबी हो गई फिर पीनी पड़ी मुझे बेहिसाब जब से बूढ़े के साथ मेरी शादी हो गई थोड़ो पोड़ो रुगो अंदर सुन दे जो कर को मुझसे दो नंबर 2 इन ला ताड़े जेके स्टेज ते उठालो जोर समझ आए जेडी सूरत निमाणी ओड़ी एक्टिंग ओड़ी मतलब सुनी सूरत ए ओड़ो नालो ये समझो तो मां साईं को माल कनम ते मुझे अदाकार चूंडे एड़ा गोरा किथां दा न पूरन ला भी जोर सां ताड़ी थी वने वेरी गुड वेरी गुड ताको पुठते हथ ता वाला भाई है असां हिन पूरे संसार जी पूरी कमाई छॾे उन परमात्मा जो ई नालो वरितो आहे तूं बि उन वाट ते हल त तुंहिंजो भलो थिए
हिन जेके लफ़्ज़ थिया आहिनि जेको अमल करे उहो थो मथे खणे जेके हिन लफ़्ज़ थिया आहिनि सचाई ते जेको हथ मथे खणे आउं ॿिया हू तुंहिंजी कोन्हे छड़ा मथे खणा हाणे जंहिंजी एक्टिंग जंहिंजो किरदार क्या बात है वाकई पर हिकिड़ी वेनती कंदुसि तव्हां ॿियनि आदत दाद ॾिनो पर उहो दाद कोन्हे जेको हुअणु खपे तव्हांखे उन बाबो जेको साम्हूं हरचूराम सेठो उन सूरत खे ॾिसी हिकु मिंट लाइ उहा ताड़ी वॼायो हर गुण लाइ अरना और मोगे पास के ना बतावरी मोरे करे अरे चंद्री ने हिते तू सही लाइया तो निकली वई वो देखो तो चंडी ना पड़े थी सजी संगत के लख लख बात आया जन ये ना माइक दर्शन के ये दर्शन दा तफसील सवाल ना लग जाए साईं असांजे शिव ड्रामेटिक सोसाइटी जो सदर साईं तोलाराम बी रेलवाणी तव्हांजे तारनि जे गूंज में तारी जाए साईं असांजे सदर साईं ॿियो नंबर जे हिन ड्रामे जो बुनियाद विधो मेवलमल आर रामाणी तव्हांजे तारनि जे गूंज में साईं के लाइ साईं भरपूर तारी आयो मेन खे जेको असांजो उहो मेवल राम आहे साईं चौथो नंबर मेवलमल कुछ गा रहा है था मेवलमल कुछ गा रहा है बड़े का रोटी के दाल नहीं मेवलमल कुछ गा रहा है बड़े की गाने सब 5 किलो चावल चाली ना एक और केवल आगे करो अब पीछे करो अब आगे करो देव हाणे मां उन अदाकारा खे सॾु कंदुसि जेको गुरु गोरखनाथ जे रोल में आयो ज्ञानचंद पीएस दुसेजा अलख निरंजन हे बच्चा तू केरु आहीं ऐं किथां आयो आहीं मूंखे सॼो विस्तार सां ॿुधा बाबा तो सब कुछ खबर आ साईं हे ज्ञानचंद आहे जो अदाकार जेको मिठू मल जे माइट में आयो बाबा मुंहिंजी शादी कराए साईं जन खे अर्ज़ु कयो साईं मां शादी कयां पोइ जुआ खेॾंदुसि कैलाश कुमार बी दुसेजा अला कैलाश कुमार लाइ बी की तारीफ़ आयो साईं मुकेश कुमार बी वाधवा जे तव्हांखे ॿ डांसियूं करे ॾेखारियूं बाबू ठंडा लगे नजर हाणे तव्हांजे अॻियां जंहिं वॾे जो किरदारु अदा कयो ख़बर न आहे घड़ी सलवारूं घणा कशा पाया आहियो दर्शन लाल जी वाधवा वॾे लाइ तारी साईं वॾे जो सीन सागे में करो हा दाला ॿुधा सलवार और सीन सागी दे वाह वाह मिठू मले वाह जी माइटी कराई थी असां ॿिया हेॾा ख़ानदानी माण्हू असांजो सॼे शहर में नालो अञा महीनो बि मस थियो आहे मुंहिंजे पुट जी माइटी टुटी वई आहे असां हवा मिटी माटियो कराईंदा मोबाइल कोन त वारंटी ॾियूं हाणे तव्हांजे अॻियां ईंदो आकाश कुमार एस दुसेजा आकाश कुमार एश दुसेजा के सुंदरीअ जो किरदारु अदा कयो जेको पूरन जे इश्क में
हिन स्टेज ते आयो आहे हे पूरन तू मूंखे छॾे ॾींदे त मां मरी वेंदसि मां तोखे न छॾींदुमि मां पंहिंजे पीउ सां पाणींदुमि साईं तव्हांजे अॻियां जेको हाणे जय शंकर भॻवान जे रोल में आयो संदीप कुमार आर रवादवा तालियूं दो तालियूं संदीप वाला किसी के कान में हीरा किसी के नाक में हीरा मुझे हीरो से क्या मतलब मेरा साईं बाबा है अनमोल हीरा वाह साईं हाणे तव्हांजे अॻियां सूट वारो थो अचे ऐं गुरु गोरखनाथ जो ख़ासि चेलनि में बि शामिल आहे कैलाश कुमार एस नागदेव साईं तव्हांजे अॻियां हाणे हिकिड़ी